डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली चयो आहे त ज़िले जी अस्पतालुनि खे अवाम लाइ लाभाइतो बणाइण जी कोशिश करियूं पिया। हितां जे माण्हुनि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करणु डॉक्टरनि जो बुनियादी फ़र्ज़ु आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन सिविल अस्पताल घोटकी में ट्रॉमा एमरजेंसी सेंटर जो इफ़्तिताह कंदे कयो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त कंहिं बि अस्पताल में ट्रॉमा सेंटर जो फ़ाल हुजणु तमामु ज़रूरी आहे त जीअं एमरजेंसी में ईंदड़ मरीज़नि खे फ़ौरी तौर ते इलाज जूं सहूलियतूं मिली सघनि। जॾहिं त डॉक्टरनि जो बि बुनियादी फ़र्ज़ु आहे त हू अस्पतालुनि में ईंदड़ मरीज़नि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम कनि। इन सिलसिले में ज़िले इंतिज़ामिया पारां सनअती इदारनि जे ताउन सां अस्पतालुनि खे काफ़ी सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। सिहत खाते खे घुर्जे त अवाम जी सहूलियत ख़ातिर समूरा वसीला कतब आंदा वञनि त जीअं हितां जे माण्हुनि खे लाभ मिली सघे। उन मौक़े ते DHO डॉक्टर राव आफ्ताब अहमद ऐं MS डॉक्टर मीर हसन कोलाची बि मौजूदु हो। यादि रहे त अवामी मुतालबे जो नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर पारां सिविल अस्पताल जे ग़ैर फ़ाल ट्रॉमा सेंटर खे फ़ौरी तौर ते फ़ाल करण जूं हिदायतूं जारी कयूं, जंहिं बाद अस्पताल इंतिज़ामिया सेंटर खे फ़ाल बणायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची